अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में तमाम ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ जी डिस्कशन कंदासीं जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां अनाउंस कयूं वयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ जेको आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां ASI असिस्टेंट सब इंस्पेक्टर जूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि जेके 1821 पोस्टूं आहिनि। पूरी सिंध जे लाइ पोस्टूं आहिनि जंहिंमें डिफरेंट रेंज आहे। हैदराबाद रेंज, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर, कराची, लाड़काना रेंज जे लाइ ही तव्हां ॾिसी सघो था त काफ़ी तइदाद में जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि जंहिंमें मेल कोटा आहे, फीमेल कोटा आहे, माइनॉरिटी कोटा आहे, अर्बन कोटा आहे, रूरल कोटा आहे। त हुन में हिन में अप्लाई करण जी ॻाल्हि कजे त हिन जी जेकी रिक्वायरमेंट रखी वई आहे डिग्री जी, उहा सेकेंड क्लास बैचलर डिग्री जेको आहे रखी वई आहे। ऐं उन सां गॾो गॾु जेको फिज़िकल स्टैंडर्ड आहे उहो मेल जे लाइ 5.5 ऐं जेका चेस्ट आहे उहा 33 विथ एक्सपांशन 34.5 हुजे। उन खां अलावा रनिंग जेको आहे 1600 मीटर्स इन 8 मिनट्स मेल जे लाइ आहे। ऐं ईअं फीमेल जो जेको फिज़िकल स्टैंडर्ड आहे उन में उनजी जेका हाइट हुजे उहा 5 फुट हुजे। उन सां गॾो गॾु रनिंग जेको आहे 800 मीटर इन 14 मिनट्स। त इन जॉब अपॉर्चुनिटीज़ में रेवेन्यू डिपार्टमेंट में भी जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि जेके रीडर जी जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, असिस्टेंट जी जॉब आहे, स्टीनियोग्राफर जी जॉब अपॉर्चुनिटी आहे। त उन में उन्हनि जे लाइ रीडर जे लाइ बैचलर डिग्री विथ LLB सेकेंड डिवीजन ऐं उन सां गॾो गॾु जेको आहे असिस्टेंट जे लाइ बैचलर डिग्री हुजे ऐं उन सां गॾो गॾु स्टीनियोग्राफर जे लाइ ग्रेजुएशन हुजे ऐं सर्टिफिकेट इन शॉर्ट हैंड। इन में अप्लाई करण जे लाइ SPSC वारनि जो ऑनलाइन पोर्टल आहे जंहिंजूं अॻु में ई असांजो ऑलरेडी काफ़ी वीडियोज़ ठहियल आहिनि त कीअं अप्लाई कबो आहे। SPSC जे पोर्टल ते वञी करे तव्हां अप्लाई करे सघो था, जंहिंजी लिंक डिस्क्रिप्शन में मिली वई हूंदी ऐं मां तव्हांखे जेको आहे सो राइट साइड ते तव्हांखे लिंक नज़र ईंदी हूंदी त उते तव्हां क्लिक करे ॾिसी सघो था ऑनलाइन कीअं अप्लाई कजे ऐं जेको आहे चालान वग़ैरह सभु कुझु जेको आहे उहो हिन वारे ऑनलाइन आहे। लिंक 1 जे ज़रिए कीअं चालान पे कबो आहे उहो बि असांजो ऑलरेडी असांजे हिन चैनल ते वीडियो मौजूदु आहे, त तव्हां उहा ॾिसी करे बआसानी अप्लाई करे सघो था। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहाँ ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।